सोबोदेरो रिपोर्टर अली गोहर लाड़क। सोबोदेरो टाउन कमेटी करप्शन जे वर चढ़ी वई। अफ़सोस टाउन कमेटी सोबोदेरो जे वार्ड नंबर 1 जो काउंसलर ज़ाहिद हुसैन सामटियो, जंहिं पंहिंजे वार्ड जे माण्हुनि सां संभालण खां गुम काउंसलर ज़ाहिद हुसैन सामटियो, जंहिं केतिराई दफ़ा कॉल करे चयो त हीउ क्रास भरी पियो आहे, उनखे सेट करायो, जंहिं चयो त काउंसलर जी हथ में छा हूंदो आहे, अगरि जे कुझु न हूंदो आहे त छो काउंसलर थे कहिड़ो फ़ाइदे खां सवा को कमु न कबो आहे। अवाम जी ख़िदमत कर ज़ाहिद सामटियो, अवाम तव्हांजी इज़त कई आहे, तव्हां बि ख़िदमत कयो, न त अॻिते लाइ उमेद न रखिजां। टाउन कमेटी सोबेदेरो जे चेयरमैन एजाज़ खोड़ो, तव्हां बि काउंसलर खे कुझु हिदायत कयो। एजाज़ खोड़ो, तव्हांखे बि केतिराई दफ़ा चयो आहे त तव्हां बि कूड़ा ॾटा ॾिना आहिनि। बाक़ी चेयरमैन छा जे काण थिया आहियो? महीने में 2 करोड़ बजट तुंहिंजे पेट में आहे, कुझु क़यास कर। ग़रीब अवाम जो माल खाए थो, अॻिते बि हलणो अथई, उहो बि कुझु ख़्यालु कर। एजाज़ खोड़ो, हिकु ॾींहं लाइ साईंअ जे आॾो बि पेश थियणो अथई। ग़रीबनि जो माल खाए थो, जहन्नम जी बाहि खां डिॼ। एजाज़ खोड़ो, ग़रीब अवाम सां ज़ुल्म पियो करीं, घिटी सॼी जी हालत ॾिस, 10 सालनि खां वठी नाहे ठही। एजाज़ खोड़ो।